बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी खलक़ना वजअलना मिन उम्मति हबीबिहिल मुस्तफ़ा वस्सलातु वस्सलामु अला हादियस सिरातिल हिकमति वल हुदा अशरफिना व अकरमिना मुहम्मदिन खैरिल वरा। सुभान अल्लाह। वअला आलिहि तुक़ा वन्नुक़ा व अस्हाबिही उलुल करम वस्सिद्क़ वस्सफ़ा कसीरन कसीरन इला यौमिल लिक़ा। सुभान अल्लाह। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वजअल लना मिन लदुन्क वलिय्यन वजअल लना मिन लदुन्क नसीरा। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिहिल करीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। बरहक नबी या रसूल अल्लाह। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिही अजमाईन। सुभान अल्लाह। मकर ढोल ढिलो मकर ढोल ढिलो ना तो मुँह निमाणी सा। कोन्हे मुँह कमजोर जो बिगैर
फिर तो बिलो सोहना तुझो नाम निलो यार वठियो वेठड़ी आहियां। सुभान अल्लाह। छो त जेॾो तुझो नाम बाझ बि ओॾी मगा रिय थंभे रिय थोड़िए तू छपर तू छा कुजाड़ो कहाँ तोखे मालूम सबकी। सुभान अल्लाह। दिल खोले जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह। सब तारीफ़ूं करीम रब जी ज़ात बाबरकात जे लाइ जेको सॼी काइनात जो ख़ालिक ऐं मालिक आहे। तमाम तारीफ़ूं उन काइनात जे ज़र्रे ज़र्रे जे ख़ालिक ऐं मालिक जे लाइ लख लख शुक्राना उन करीम रब जा जंहिं अॼु तव्हां असांजे जहिड़नि गुनाहगारनि खे पंहिंजे ज़िक्र करण ऐं ॿुधण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे। सुभान अल्लाह। करोड़े अरबे दुरूद उन इमामुल अंबिया सरदारुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात जे मथां जंहिं अल्लाह जे मखलूक सां बेतहाशा प्यार करे उन्हनि खे पंहिंजे करीम रब जे दरबार में पहुचाइण जो दग अता फरमायो आहे। सुभान अल्लाह। सवे सलाम उन सहाबा जे मथां जन पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे शरीयत जे मथां सब खां पहिरीं अमल करे दुनिया खे ॾेखारियो। सवे करोड़े अल्लाह जूं रहमतूं उन औलिया अल्लाह जे मथां जन जे ज़रिए मुंहिंजो करीम रब क़यामत जे अचण ताईं पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे दीन जी ख़िदमत कराईंदो रहंदो। सुभान अल्लाह। प्यारा दोस्तो, अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जे कुदरत ऐं हिकमत जो अंदाज़ पंहिंजो आहे। हर दौर जे अंदर अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात अंबिया मबऊस फरमाया, पर जहिड़ो नबी अल्लाह जी ज़ात तो असांखे अता फरमायो अहिड़ो कंहिंखे बि नसीब कोन थियो। सुभान अल्लाह। हर नबी खे, छो त नबी अल्लाह जा महबूब हूंदा आहिनि। कहिड़ो बि नबी आहे अल्लाह जो महबूब नबी आहे। हर नबी खे अल्लाह बेऐब बनायो आहे। छो त नबी इबादत सां कोन थींदो आहे, नबी ख़ानदान जे बुनियाद ते कोन थींदो आहे। नबी उहो हूंदो आहे जंहिंखे मुंहिंजे अल्लाह अज़ल में मुंतखिब करे फरमाए छॾियो। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात अंबिया जे मथां पंहिंजूं महिरबानियूं फरमायूं, पंहिंजा किताब नाज़िल फरमाया, पर जहिड़ियूं महिरबानियूं तो असांजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां अल्लाह फरमायूं, अहिड़ियूं महिरबानियूं कंहिं बि नबीअ खे नसीब दिल खोले ॻाल्हि। अल्लाह ताला तौरेत भी पंहिंजे सुहिणे नबी ते नाज़िल फरमायो, ज़बूर भी फरमायो, इंजील भी फरमायो, 10,000 सहीफ़ा भी अल्लाह नाज़िल फरमाया। पर जहिड़ो शान मुझे करीम रब सुहिणे क़ुरान करीम जो फरमायो अहिड़ो कंहिं भी किताब जो कोन फरमायो।
अल्लाह ताला जा बानड़ो जरा गौर व फिक्र जी दावतात नबी त सभई खुदा जा खालिक त सभिनी जो खुदा लेकिन मुझे अल्लाह जे ज़ात बाबरकात हर नबी के सहाबी अता फरमाया हर नबी के लेकिन जड़ा सहाबी रब मुझे मुस्तफ़ा के अता फरमाया अड़ा कंखे भी गालायो अड़ा कंखे भी अता न फरमाया। सुभान अल्लाह। हर नबी के अल्लाह ताला पंहिंजे पंहिंजे गुलामन मां नेक सालिह अल्लाह जा नेक सालिह बाना वली अता फरमाया पर जड़ा वली मुझे खुदा महबूब मुस्तफ़ा के अता फरमाया अड़ा गाला गाला अड़ा शक न कयो न दिल खोले ॻाल्हायो इंशाअल्लाह ताला अदा गुलाम कादर ए प्रोग्राम टाइम खां अॻु में रखियो आहे नौजवान इरशाद हुसैन जे करे ईअं न दा राशिद हुसैन जे करे उन नौजवान के शायद ड्यूटीअ ते वञणो हो अदा गुलाम कादर चयो त हिन पंहिंजे न्याणो आहे तव्हांजो ईअं न पंहिंजे न्याणे जे उन रज़ा सां ही प्रोग्राम अॻुवाट रखियो आहे ऐं मौसम ॾाढी अल्हम्दुलिल्लाह नॉर्मल सुभान अल्लाह। मुझा प्यारा दोस्तों सो अदा गुलाम कादर जी इहा तमन्ना हुई त साईं अज बस सिंधी में चइबो आहे निज कुरान पढ़जो मां बि ज़हन जो निज कुरान पढ़ण जे लाइ सुभान अल्लाह। इंशाअल्लाह ताला अल्लाह जे कुरान करीम मां अॼु ॻाल्हाईंदासीं चओ इंशाअल्लाह ताला। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हर नबी के अल्लाह ताला वली अता फरमाया पर चो जड़ा वली मुझे रब महबूब मुस्तफ़ा के अता फरमाया अड़ा कंखे कोन गालायो अड़ा कंखे भी कोन। हर नबी के अल्लाह ताला उम्मती अता फरमाया पर जड़ा उम्मती रब मुझे मुस्तफ़ा के अता फरमाया अड़ा कंखे भी कोन कंखे भी न अता फरमाया। सुभान अल्लाह। जेको अंबिया कम कंदा होया अज वो मुझे महबूब मुस्तफ़ा जा उम्मती गुलाम कम करे रहा। सुभान अल्लाह। अंबिया जो कम हो पैगाम दीन जो पहुँचाण अल्लाह जे मखलूक जे आॾो खुदा जे दीन के पहुँचाण खुदा जे दीन जी तबलीग करण लेकिन अॼु मुझे महबूब मुस्तफ़ा जे आशिकन ऐं गुलामन ॾे त निहारियो सब कुछ कुर्बान कयो वेठा आहिनि कंहिंजे लाइ चओ महबूब मुस्तफ़ा जे अल्लाह जे सुहिणे महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो मुझो मदीने जो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हौज़े कौसर जा प्याला भरींदो पियो पंहिंजे गुलाम खे प्यारींदो सहाबा प्यारींदो केॾी महिल सुहिणो अबू बकर सिद्दीक़ पियो पीअंदो केॾी महिल उस्मान ज़िन्नूरैन पियो पीअंदो केॾी महिल उमर फारूक केॾी महिल जो मौलाए कायनात अलीउल मुर्तज़ा शेर खुदा केॾी महिल तलहा केॾी महिल ज़ुबैर पर अचानक अहिड़ा माण्हू बि ईंदा जन खे ॾिसी मुंहिंजो मुस्तफ़ा फरमाईंदो मां मुस्तफ़ा जा आशिक़ थोरो परे त थी वञो थोरो रस्तो छॾियो मुझो महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो जंहिं थाम सां पंहिंजे गुलामन आशिकन के सादकन के सहाबा के पियो प्यारींदो उन थाम खे रखी मुझो मुस्तफ़ा हौज़े कौसर के पंहिंजे बुक में हथड़न में खणंदो सुभान अल्लाह छा में खणंदो बुक भरे मुझो मुस्तफ़ा उन अचण वारनि गुलामन जे मुंह जे वेझो कंदो उन्हनि जे चपड़न सां मुझो मुस्तफ़ा पंहिंजो बुक मुबारक लाइ फरमाईंदो अॼु मां मुस्तफ़ा प्यारींदो थो वञा तव्हां पीअंदा सुभान अल्लाह। जॾहिं सहाबा अर्ज़ कंदा या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये केड़ा खुश नसीब हन ये केड़ा खुश नसीब हन जन जे मथा एडा अज करम पिया थन मुझो मदीने जो ताजदार फरमाइंदो ही उहे मां मुस्तफ़ा जा आशिक दीवाना हन जन के मां मुस्तफ़ा जो ज़मानो भी कोन नसीब थियो सहाबा जो ज़मानो भी नसीब कोन थियो ताबईन तबा ताबईन जो ज़मानो भी नसीब कोन थियो समय साल गुज़री वया होया दुनिया दौलत गड करण में पूरी हुई दुनिया दौलत ठहण में पूरी हुई दुनिया रात ॾींहं दौलत जे लाइ तड़पंदी रहंदी हुई पर ही मुआ मुस्तफ़ा जा उहे दीवाना हन जो अहिड़े दौर जे अंदर भी पंहिंजे हक़ हलाल पोरिहे जी कमाई मां मुस्तफ़ा जे दीन जे मथों कुर्बान कंदा सुभान अल्लाह। मुंहिंजा मिठड़ा अदा
ये जेको अल्लाह जे सुहिणे दीन जे लाइ तो जेकॾहिं 5 रुपया ख़र्च थो करी अल्लाह जे मखलूक के घुराए जेकॾहिं तो ही नंगर न्याज़ करे खाराई थो हे तुंहिंजा ज़ाया कोन्हनि हिननि जो हिसाब तोखे ॾियणो न पवंदो मियां ग़ुलाम कादर हिननि सुहिणनि महफ़िलनि जो हिसाब क़यामत में अल्लाह ताला अता फ़रमाईंदो छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ क़यामत जे ॾिहाड़े हिसाब थियणो ज़रूरु आहे ज़रे ज़रे जो हिसाब थींदो महल माड़ियूं ठाहियूं अथई हिसाब ॾियणो पवंदई बंगला ठाहिया अथई हिसाब ॾियणो पवंदई गाॾियूं वरितियूं अथई हिसाब ॾियणो पवंदई अल्लाह तव्हांखे सलामत रखे ज़मीनूं वरितियूं अथई हिसाब ॾियणो पवंदो जेकी कुझु वरितो अथई उन जो हिसाब तोखे ख़ुदा जे दरबार में ॾियणो पवंदो पर जेको न अल्लाह जे रज़ा जे लाइ मुझे महबूब मुस्तफ़ा जे रज़ा जे लाइ मुझे महबूब जे दीन जे ख़िदमत जे लाइ जेको तो ख़र्च कयो आहे इन जो हिसाब तोखे ॾियणो न पवंदो पर इन जो ॾहूणो थी तोखे वठणो पवंदो सो मुझा दोस्त अज़ीज़ अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला जा करोड़ ई करम आहिनि उन पंहिंजे महबूब जे उम्मत जे मथां जन के हेड़े दज्जाली दौर जे अंदर पीउ खे पुट लाइ टाइम कोन्हे भाउ खे भाउ जे लाइ टाइम कोन्हे इहा हक़ीक़त आहे दोस्त खे दोस्त लाइ टाइम कोन्हे कंहिंखे कंहिंजे लाइ टाइम कोन्हे लेकिन अॼु बि हा हिकिड़ा दुकान अहिड़ा आहिनि जन ते अॼु बि मिठाई विरहाइजी रही आहे दुनिया खाई रही आहे सुभान अल्लाह मिठाई विरहाइजी रही आहे दुनिया खाई रही आहे उहे दुकान किथे आहिनि उन्हनि दुकाननि जो मक़ाम छा आहे उन्हनि दुकाननि जी इज़त मुंहिंजे अल्लाह जे दरबार में केतिरी आहे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात मेराज जे रात मुझो करीम आका जॾहिं अहिड़ी जगह तां गुज़र थियो अहिड़नि माण्हुनि ते नज़र पई जेके अल्लाह जे रहमत में टुबियूं हणी रहिया हुया तरी रहिया हुया लज़्ज़त वठी रहिया हुया ॾाढा ख़ुशि गुज़ारे रहिया हुया मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो जिब्राईल जी मुंहिंजा आका क़ुर्बान वञा जिब्राईल हे केरु जवान आहिनि जेके अॼु अल्लाह जे रहमतुनि में तरी रहिया आहिनि अल्लाह जे रहमतुनि मां लज़्ज़तूं हासिल करे रहिया आहिनि जिब्राईल जवाबु ॾींदो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे तो महबूब जा उहे उम्मती आहिनि जेके तुंहिंजे महबूब तुंहिंजे उम्मत जे लाइ आधीअ जो उथी दुआऊं घुरंदा आहिनि सुभान अल्लाह वरी तवजह सां ॿुधजा मुस्लमान मुझे महबूब पुछो जिब्राईल हे केर हन जेके अल्लाह जे रहमतुनि में सुकून सां तरी रहिया हन मज़ा वठी रहिया हन जिब्राईल जवाब कहिड़ो ॾिनो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही उहे तो महबूब जा उम्मती हन जेके आधीअ जो उथी अल्लाह जे मखलूक जे ख़ैर लाइ दुआऊं घुरंदा आहिनि मुंहिंजा महबूब तुंहिंजे उम्मत जे भलाई लाइ दुआऊं घुरंदा आहिनि रोअंदा आहिनि अल्लाह जे दरबार में पर दुआऊं ॿियनि जे लाइ घुरंदा आहिनि मौला महबूब जे उम्मत जो ख़ैर फरमाइजां मौला उम्मत मुस्लिम जो ख़ैर फरमाइजां मौला बीमारनि खे शिफ़ाए कामिला अता फरमा मौला बे औलादनि खे नेक औलाद अता फरमा मालिक जन जी रोज़ी तंगा तन के रोज़ी रिज़्क़ अता फरमा मुझे महबूब जे आॾो जिब्राईल चयो मुंहिंजा महबूब ही उहे खुश नसीब हन ऐं मुंहिंजा मुस्लमान भाउ ज़रा गौर त कर न तो असांखे पंहिंजे लाइ दुआ जो त टाइम आहे ज़रूरु अबे अम्मा लाइ दुआ जो टाइम कोन्हे औलाद लाइ दुआ जो टाइम कोन्हे दौलत गॾु करण जो टाइम आहे मगर दुआ घुरण जो टाइम कोन्हे हा हा अॼु बि दुआउनि जूं फैक्ट्रियूं लॻियूं पियूं आहिनि अॼु बि दुआउनि जूं फैक्ट्रियूं मौजूदु आहिनि कहिड़ी जॻह ते चयो अगरि कंहिं बि वलीउल्लाह जे मज़ार ते वेंदे दरबार ते वेंदे त हर टाइम ते उते अल्लाह जे मखलूक लाइ हुज़ूर जे उम्मत लाइ बार बार दुआऊं घुरियूं वेंदियूं आहिनि घुरबियूं आहिनि या न जवाब ॾियो सुभान अल्लाह
अज भी हेड़े दौर जे अंदर भी जॾहिं दुनिया वटि कंहिंजे लाइ कोई टाइम कोन्हे, औलिया अल्लाह वटि अज भी दुआउनि जा, छो त दुआ जो तोखे अंदाज़ो ई कोन्हे त दुआ ताक़त केतिरी रखंदी आहे। यादि रखी छॾ मुस्लमान, इहा दुआ ई आहे जेका तक़दीरनि खे तब्दील करे छॾींदी आहे। सुभान अल्लाह। क़ुरान करीम मां ॿुधाईंदुमि त इहा दुआ ई आहे जेका तक़दीरनि खे तब्दील कंदी आहे। अल्लाह ताला फरमाए थो यमहुल्लाहु मा यशाउ व युस्बित, अल्लाह फरमाए थो तक़दीरूं लिखंदो बि मां पाण हां, मेटाईंदो बि मां, ॻाल्हि ॻाल्हि लिखंदो बि मां पाण हां, मेटाईंदो बि मां पाण हां। मौला लिखी बि पाण, मेटाई बि पाण, इहा ॻाल्हि असांजे सम्झ खां मथे आहे। छो त लिखण वारो तूं आहे, तोखे त सभु ख़बर आहे त छा थियणो आहे छा नाहे थियणो। मुंहिंजा मौला दुनिया जे दस्तूर मुताबिक़ लिखियो मेटियो ज़रूर वेंदो आहे, मगर मेटबो उहो आहे जंहिंमें का ग़लती हूंदी आहे। मौला तुंहिंजी ज़ात त ग़लतीअ खां पाक आहे। ॻाल्हि सम्झ में अचे थी? या अल्लाह लिखियो उहो मेटियो वेंदो आहे। भला लिखण वारे जूं लाइनूं सिधियूं कोन्हनि के, अखरनि में सूंह कान्हे, मेट वरी ॿिया लिखी आहे। अल्लाहु जमीलुन व युहिब्बुल जमाल, मौला तूं बि सुहिणो आहे, तूं त सूंह खे पसंदि कंदो आहे, तुंहिंजे लिखाईअ में का अवणाई बि नथी थी सघे। पोइ मुंहिंजा मौला लिखी बि पाण, ड्राही बि पाण, उहो बि तक़दीरूं। मौला राज़ कहिड़ो आहे? मुंहिंजो रब थो फरमाए लिखंदो पंहिंजे कुदरत जे रज़ा सां हां, ऐं मेटींदो पंहिंजे आशिकनि जे दुआउनि सां हां। सुभान अल्लाह। लिखंदो पंहिंजे, ॻाल्हि ॻाल्हि लिखंदो पंहिंजे कुदरत जे रज़ा सां हां, ऐं मेटींदो, ॻाल्हि ॻाल्हि मेटींदो। सम्झ में न अचई त सवली सिंधी करे सम्झाई। अमड़ खां दुआ छो घुराईंदो आहीं? मुंहिंजे मुस्तफ़ा करीम फरमायो त अमड़ ऐं अबे जी दुआ रब औलाद जे हक़ में रद कोन कंदो आहे। तक़दीर में मुसीबतूं लिखियल हुयूं, अमड़ जे कदमनि ते किरी पे अचे, अमड़ जे कदमनि खे चुमण शुरू कई। अम्मा कोन उथंदुसि जेसि ताईं मूं लाइ दुआ न घुरंदी आहे। अम्मा कोन उथंदुसि जेसि ताईं मुंहिंजे तक़दीरनि खे न तब्दील कंदी आहे। अमड़ जो अर्श ॾे निहारे हथ खयां त रब तुंहिंजी तक़दीर मिटाए छॾे। सुभान अल्लाह। इहो सच्चा जवाब ॾे, बेशक इहो सच्चा। पोइ जीजल अमड़ नेक हुजे या गुनहगार हुजे, औलाद जे हक़ में रब दुआ क़बूल कंदो आहे। बेशक। छो त माउ आहे, माउ कहिड़ी बि हुजे माउ आहे, औलाद जे हक़ में रब उन जी दुआ रद्द न कंदो आहे। छो त माउ पंहिंजे बच्चे सां बेतहाशा प्यार कंदी आहे। जॾहिं माउ गुनहगार जी दुआ बि अल्लाह औलाद जे हक़ में रद्द न कंदो आहे, त ज़रा सोची पोइ जवाब ॾे। उहो कामिल जेको राति ॾींहं ख़ुदा जे इश्क में मौज में मस्त लॻ पियो हूंदो आहे, महबूब मुस्तफ़ा जे मुहबत में दीवानो हूंदो आहे, छा मुंहिंजो रब उन जी दुआ रद्द कंदो? जवाब ॾे, हरगिज़ न कंदो। याने लिखंदो मुंहिंजो करीम रब पंहिंजे कुदरत सां आहे, लिखंदो बि पाण, मेटींदो बि पाण, पर मेटींदो पंहिंजे आशिकनि जे दुआउनि सां आहे। इन करे मुंहिंजा दोस्त अज़ीज़, बुज़ुर्गाने दीन ॾे तुंहिंजो असांजो वञणु थींदो आहे, दुआऊं घुराईंदा आहियूं। अबे अम्मा जे कदमनि में बि उनखे नसीबु थींदो जिन खे बुज़ुर्गनि जूं दुआऊं नसीबु थींदियूं। त मुंहिंजा दोस्त, मां मौज़ू ते मोटां, अॼु ॻाल्हाइणु थो चाहियां ऐं खुली ॻाल्हाइण थो चाहियां त वलीउल्लाह इन लफ़्ज़ खे अल्लाह ताला एतिरी इज़त ॾिनी आहे जो औलिया ऐं वली जो लफ़्ज़ क़ुरान करीम में 90 दफ़ा आयो आहे। घणा दफ़ा? 90 दफ़ा। वरी चओ घणा दफ़ा? 90 दफ़ा क़ुरान करीम में औलिया अल्लाह वलीउल्लाह जो लफ़्ज़ अल्लाह ताला क़ुरान करीम में पंहिंजे कुदरत सां बयानु फरमायो आहे। 90 दफ़ा। असां आशिकनि जो त वरी अक़ीदो ई सिधो आहे त मुंहिंजा मौला तोखे सभु ख़बर आहे, तोखे ख़बर आहे त पीरनि जे पीर मुहियद्दीन मीर अब्दुल कादिर जीलानीअ जी उमिरि बि 90 साल कंदुसि, इन करे वलीअ जो नालो बि 90 साल। सुभान अल्लाह। इहो असांजो अक़ीदो आहे, इहो असांजो अक़ीदो आहे। असांजे अक़ीदे सां कंहिंजो मुतफ़िक़ हुजण या न हुजणु ज़रूरी कोन्हे। असां पंहिंजे इश्क जी ॻाल्हि कई, छो त जंहिंजो जंहिंसां प्यारु हूंदो आहे उनखे ओॾो ई प्यारु नज़र ईंदो। सुभान अल्लाह। ईअं आहे या न अदा? त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मां क़ुरान करीम जी तिलावत जेका आयत कई आहे,
हिकिड़े मिंट जे लाइ हाणे उन आयत करीमा जे तरफ़ हलां। उन खां पहिरीं अञा ॻाल्हि रहिजी वई त पैदा सभु कुझु मुंहिंजे ख़ुदा कयो आहे, लेकिन पैदा कयो आहे सदके महबूब जे करे। वरी वरी चओ महबूब जे करे। सॼी ॻाल्हि चओ सरकार जी आहे। अॼु इहो जुमिलो पको कर, सॼी ॻाल्हि है सरकार जी आहे। जन्नत ॻाल्हा 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 जन्नत बणी कंहिंजे करे? मदीने वारे जे चओ, दिल खोले चओ, मदीने छा वारे दो जे करे। मुझे महबूब मुस्तफ़ा जा सहाबी बनिया कहजे करे? मदीने वारे गाला 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 मदीने वारे। सहाबी बनिया कहजे करे? मदीने आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे करे। सैयद बनिया कहजे करे? मदीने वारे ताजदार जे करे। वली बनिया कहजे करे? मदीने वारे ताजदार जे करे। अॼु ही मौलवी बनिया कहजे करे? जवाब दे भला, सवलो करे ॾे। अॼु ही मौलवी बनिया कहजे करे? मदीने वारे ताजदार जे करे। अॼु ही जेके चेहरे ते तोखे सुन्नत ॾिसी इज़तूं मिली रहियूं आहिनि कंहिंजे करे? मदीने वारे ताजदार जे करे। जन्नती जन्नत में त वेंदा, जन्नत त ख़ुदा जी आहे, पर वेंदा कंहिंजे करे? मदीने वारे जे करे। मदीने वारे साईं जे करे। सभु कुझु पैदा कंदड़ मुंहिंजो ख़ुदा है, पर उन करीम रब मिल्कियत मुंहिंजे मुस्तफ़ा जे हवाले करे छॾी आहे। मुंहिंजे बेनियाज़ रब जा बाना अल्लाह जो सुहिणो क़ुरान करीम पढ़ी तोखे ॿुधायां। अल्लाह फरमायो अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रदीतु लकुमुल इस्लाम दीना। सुभान अल्लाह। मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात खे मुझे बेनियाज़ रब फरमायो अल-यौम अजो के ॾींहं ते। दुनिया त आदम अलैहिस्सलाम खां हली रही आहे। इंसान पहरे ज़मीन ते इंसानी सूरत में कदम रखण वारो आदम अलैहिस्सलाम। अंबिया दुनिया ते ईंदा रहिया, उम्मतूं दुनिया ते ईंदियूं रहियूं। ॿुधा उहे सॼियूं उम्मतूं अंबिया नेमतूं कंहिंजियूं पिया खाइनि? चओ अल्लाह जूं। सभिनी जे मथां मेहरबानियूं कंहिंजूं? ॻाल्हा ॻाल्हा कंहिंजूं? सभु कुझु मुझे करीम रब जो, लेकिन मुझे करीम रब मुझे महबूब मुस्तफ़ा के फरमायो अल-यौम अजो के दिहाड़े ते अकमलतु लकुम दीनकुम। ओ मुझा महबूबा अजु दीन खे भी मां रब मुकम्मिल करे छॾियो। सुभान अल्लाह। आदम मुझो पैगाम खणी आयो, मूसा मुझो पैगाम खणी आयो, इब्राहिम मुझो पैगाम खणी आयो। हर नबी पंहिंजे पंहिंजे दौर में मां रब जो पैगाम खणी आया, पर पैगाम मुकम्मिल कोन थियो। मां महबूब सुहिणा अॼु पंहिंजे पैगाम खे मुकम्मिल कयो आहे त ज़ुबाने मुस्तफ़ा सां कयो आहे। चो त मुझा महबूबा, ओ मुझा महबूबा दुनिया ईंदी, दुनिया समझंदी त जंहिंजे करे, जंहिं घोट जे करे जंहिंजी शादी हूंदी आहे, जंहिंजे करे महफ़िल सजाईंदो आहे, राज बि ईंदो आहे, ज्ञानी बि ईंदा आहिनि, मिट बि ईंदा आहिनि, दोस्त बि ईंदा आहिनि, पर महफ़िल तेसि ताईं मुकम्मिल कान थींदी आहे जेसीं घोट अचे सेज ते कोन वेहंदो आहे। महीनन जा महीना तकलीफ़ूं करे कारड विराए सभु कुझु कयई, पर महफ़िल पंहिंजे कमाल ते तॾहिं पहुचंदी आहे जॾहिं महफ़िल जो मोर अची वेहंदो आहे। त मुंहिंजा मुस्लमान भाउ, ओ मुंहिंजे हुज़ूर ते कलमे पढ़ण वारा, पंहिंजे नसीब ॾे त निहार। मुंहिंजे बेनियाज़ रब केॾा न तुंहिंजा नसीब आला कया आहिनि। मुंहिंजे ख़ुदा तोखे उन महबूब जो उम्मती बनायो आ जंहिं महबूब जे ला खुदा कायनात जो ज़र्रो ज़र्रो बनायो आ। सुभान अल्लाह। अल्लाह फरमायो अल-यौम
अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती। गौर त कर, खुदा त अज भी मौजूदा, जवाब दे, गाला गाला जवाब दे। खुदा अज भी मौजूदा, खुदा सुने आदम खां भी मौजूदा, आदम खां अग भी मौजूदा। खुदा त मौजूदा, मेहरबानियूं खुदा करे रहियो आ, पर महबूब मुस्तफ़ा जे मथां निराली मेहरबानी करे बेनियाज़ रब फरमायो महबूबा अज मां रब पाजू नेमतूं भी तुझे मथां मुकम्मिल थो कयां। सुभान अल्लाह। अजीब कुरान करीम जो अंदाज़ा जेकॾहिं न थोड़ो तू गौर ऐं सच्चाई सां तवजह करी त तुझे दिल मां हिकड़ी अजीब कैफियत पैदा थींदी। ऐं हूअं बि मोमिन याद रखी छॾजां, याद रखी छॾजां, याद रखी छॾजां, जॾहिं मुझे करीम आका जो जिक्र थे, कहजो करीम आका, जॾहिं करीम आका जो जिक्र थे, पंहिंजे तबीयत ॾे निहार जा, पंहिंजे जिस्म ॾे निहार जा, पंहिंजे कैफियत ॾे निहार जा। जेकॾहिं तुंहिंजे तबीयत में महबूब मदीने वारे मीर जो ज़िक्र ॿुधण सां तबीयत में अजीब खुशी पैदा थे, यकीन समझजां त तुंहिंजो कनेक्शन रब महबूब जे ज़ात सां ॻंढे छॾियो आहे। सुभान अल्लाह। जेतिरो तुझो कनेक्शन मजबूत हूंदो अजीब कैफियत थींदी, जेतिरो कनेक्शन कमज़ोर हूंदो पर उहा कैफियत उन बुनियाद ते हूंदी। पर जे तुंहिंजो कनेक्शन ई न हूंदो, ॻाल्हि ॿुधंदे पियो हितों हेॾों हली वेंदी, अंदरि लहंदी कान, बसि रुगी दिमाग़ में इहो हूंदी अॻियां छा थो चवे, अॻियां छा थो चवे। पर जेको आशिक़ हूंदो आहे, महबूब जो ज़िक्र थींदो आहे, उहो महबूब जो दीदार वेठो कंदो आहे। सुभान अल्लाह। महफ़िल में ॿिन क़िस्मनि जा माण्हू हूंदा आहिनि, हिकिड़ा ॻाल्हियूं ॿुधंदा आहिनि, ॻाल्हियुनि ते तवजह कंदा आहिनि, हिकिड़ा कननि सां ॿुधंदा आहिनि, अखियूं ॿूटे उन हक़ीक़त जी दुनिया में पंहिंजे पुनल जा दीदार कंदा आहिनि। सुभान अल्लाह। केतिरा दलील ॾेई अचां मां, मक़सद ते मोटा वक़्तु इंतहाई महदूद आ। हिकिड़े कलाक जो टाइम आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मुझे बेनियाज़ रब मुझे महबूब के फरमायो महबूब दीन भी तो वटि मुकम्मिल, नेमतूं भी तो वटि मुकम्मिल। मौला कायनात त क़यामत तो ही हलंदी, रब तो चवे हलंदी त क़यामत ही, पर महबूब मुख्तारे कुल त अॼु तोखे बनाए छॾियो अथव न। सुभान अल्लाह। सभु कुझु तुंहिंजे हवाले, हाणे जेको तुंहिंजो आहे उहो मुंहिंजो आहे, जेको तुंहिंजो न आहे उहो मुंहिंजो न आहे, जेको तुंहिंजो आहे उहो मुंहिंजो आहे, ॻाल्हि उहो मुंहिंजो ॿुध क़ुरान। वमा कान लिमुमिनिन वला मुमिनतिन इज़ा क़दल्लाहु व रसूलुहु अमरा अन यकून लहुमुल खियरतु मिन अमरिल अन यकून लहुमुल खियरतु मिन अमरिहिम। अल्लाह ताला कुरान करीम जे अंदर इरशाद फरमायो आ, ओ मुझा महबूब, ओ मुझा महबूब जी मुझा करीम रब, जेके मोमिन मर्द हूंदा आहिनि ऐं जेके मोमिन औरतूं हूंदियूं आहिनि, उहे पंहिंजो ख़याल, पंहिंजी सोच, पंहिंजो अकुल कोन हलाईंदा आहिनि जॾहिं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो हुक्म उन्हनि जे आॾो ज़ाहिर थींदो आहे। उहे सभु पंहिंजा ख़याल ऐं सोचूं हेठि करे ख़ुदा ऐं मुस्तफ़ा जे हुक्म खे लब्बैक चवंदा आहिनि। सुभान अल्लाह। सहाबिया जुलैबीब नालो अचे वियो ज़हन में, ॻाल्हि करे वठां, नालो छा आहे सहाबी जो? जुलैबीब। थोड़ो ॻाल्हाए त सही। जुलैबीब। जुलैबीब नालो आहे। अॼु क़ुरान करीम कसरत सां पढ़णो आहे, अदे ग़ुलाम कादिर जे दिल जी तमन्ना पूरी करणी आहे। अज़ीज़ाने मन गौर सां ॿुधजां, जुलैबीब सहाबी जो नालो आहे।
गरीबा मिस्कीना अमीर नाहे सुबह खाए त शाम जो इंतजार शाम खाए त सुबह जो इंतजार पर जेडी मल दुनिया जे कम कार खां वांदो थे सिधो मुझे मुस्तफा जे दरबार में ईंदो आ सुभान अल्लाह हुजूर जा दीदार कंदो आ कोशिश कंदो आ त महबूब जे वुज़ू जो पानी मां आडो खणी बीहा महबूब जे खिदमत में आडो बीहा गरीब सहाबिया मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमा ऐ जुलेबीब जी मुझा आका तू शादी छो न थो करी सुभान अल्लाह छा फरमायो शादी छो न थो गाला गाला छा फरमायो शादी छो न थो शादी छो न थो करी अर्ज तो करे मुझा आका मां गरीब वेलो आहे त वेलो कोने मुखे केर ॾींदो सुभान अल्लाह वरी हिकु ॿ ॾींहं गुज़रिया वरी मुझे महबूब फरमायो जुलेबी ब शादी छो न थो करी वरी बि साॻियो जवाब ॾिनई वरी जॾहिं ॾींहुं गुज़रियो दिल में ख़याल कई महबूब पुछनि था मां ईअं छो थो चवां अॼु महबूब पुछंदा त जवाब ॾींदुसि सुहिणा हुकुम कयो कंहिंसां करणी आ त जुलेब जान हाज़िर करे सुभान अल्लाह सॼी रात दिल जे अंदर इहो इरादो पक्को करे छॾियईं अॼु मुझे महबूब जे दरबार में आयो महबूब पुछनि ई कोन था सुभान अल्लाह याद रखी छॾ मुस्लिम महबूब जे दरबार में आयो मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात पंहिंजे सहाबीअ खां कोन पुछो घड़ी खन वेठो जेतिरो वेहंदो हुयो हाणे उथे बि पियो वञे बि पियो पर दिल चवे थी त जेको इरादो करे आयो हई उहो त पुनहल खे ॿुधा अकुल जो झेड़ो इश्क जो झेड़ो अकुल चवेसि त महबूबन जे आॾो अर्ज़ कर दिल चयसि त जेको दिल जो राज़ ॼाणंदो आहे उनखे ॿुधाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे सुभान अल्लाह इहे दिल जा ख़याल कंदो अञा कुझु विखूं मस खयई मुझे करीम मुस्तफा फरमायो ओ जुलेब जी मुझा आका शादी छो न थो करी मुझा आका हुक्म कयो जैसा हुक्म थे जुलेब हाज़रा सुभान अल्लाह देर एतरी थी मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो चङो सुबह थियण दे सुबह थियो मुझे महबूब फरमायो वञ फलाणे अमीर अंसारी दे अमीर अंसारी दे वञी उनखे मां मुस्तफा जा सलाम चओ सलाम चई पो उनखे चइजां त पंहिंजे न्याणीअ जी तोसां शादी कराए सुभान अल्लाह जुलेबी बि गरीब सहाबी जॾहिं अमीर जो नालो ॿुधई फिलहाल त लिंगन मां साहु निकिरी वियो काॾे मां मिसकीन काॾे ही अमीर न्यापो ॾियां त कीअं ॾियां पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सहाबा मुझे मुस्तफा जो दीवानो परवानो ख़ुशीअ में शादीअ जो ॿुधी भला केरु ख़ुशि कोन थींदो सुभान अल्लाह इन दौर में लाइ छो नौजवान खे छा थी वियो आहे पीउ तुंहिंजे शादी कर बाबा तरस का नौकरी वठां अबा शादी कर बाबा मां पाण बेरोज़गार वेठो हाँ अबा उम्र 32 साल बका उम्र आ छा तरस वञा ऐं ख़ुदा जा बानो पूरे इस्लाम जी तारीख़ ॾिसो पूरी इस्लाम जी तारीख़ ॾिसो करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में सहाबिया या रसूल अल्लाह गरीब थी वियो हाँ मुझे हुजूर फरमाए वञी शादी बि कर देर न कई वञी बि शादी कई कुछ ॾींहंनि खां पोइ आयो आका अञा हाल गरीबी हुजूर फरमाए वञी टी कर वियो वञी टी कई मुझा महबूब हाल तो हीड़ो थियो वञी चौथी कर देर न कई चौथी शादी कंदो वियो ऐं अचे मालिक मेहरबानी कई याद रखी छॾियो जेका ईंदी आ उहा रोज़ी खयो ईंदी आ सुभान अल्लाह पुट कोने ॿी शादी थो कयां
कह तो खे चयो त पुट कोने त तू बी शादी कर, रोज़ी कान्हे शादी नथो कया। याद रखी छॾ, औलाद अल्लाह ताला मर्द जे मुक़द्दर में लिखंदो आहे, रिज़्क रोज़ी अल्लाह ताला औरत जे नसीब में लिखंदो आहे। इन करे कॾहिं बि इन नियत सां शादीअ खां इनकार न कर त ग़रीबी हाल आहे। तुंहिंजो ग़रीबी हाल आहे न, जेका अचे थी ख़ुदा उन जे सदके तोखे गंज ॾेई छॾी। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, थोरो इहा ॻाल्हि मुकमिल कयां भला। क़ुरान ॻाल्हि अॼु क़ुरान खां ॿाहिरि नाहे करणी मूंखे। सुभान अल्लाह। अजीब असांजो निज़ाम आहे। शादी कई, अल्लाह ताला हुनखे नवाज़ियो, ग़रीब हारी हुयो, ठेकेदार थियो, वधी वियो, अल्लाह इज़्ज़त ॾिनसि। हाणे जॾहिं ज़िले जे लेवल ते ऑफिसरनि सां उथण वेहण थियो, हाणे दिलि में ख़्यालु हाणे ॻाल्हि दिलि में ख़्यालु आयुसि, हीअ ज़ाल थोरी सादड़ी आहे, हीअ ज़ाल थोरी सादड़ी आहे, पढ़ियल बि पूरी सूरी आहे। मुंहिंजी दोस्ती हेॾनि ऑफिसरनि सां, हाणे का भली ऑफिसरियाणी हथ कयां जेका पढ़ियल बि हुजे, वरी मुंहिंजे लेवल ते भी हुजे। ईअं आहे या न? अदा ॻाल्हायो, ईअं आहे या न? अल्लाह अकबर। मुंहिंजे हिकु बेनियाज़ रब जो क़ुरान ॿुध, अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जा बाना। फ़असा अन तकरहू शैआ फ़करिहतुमूहु, थोड़ो आयत जो हिस्सो ज़हन में नथो जो मन हाफ़िज़ कंहिंखे अची वञे इन जो मुंड। फ़करिहतुमूहु फ़असा अन तकरहू शैआ वयजअलल्लाहु फ़ीहि ख़ैरन कसीरा। सुभान अल्लाह। मूंखे याद अची वियो, वआशिरूहुन्न बिल मारूफ फ़इन करिहतुमूहुन्न फ़असा अन तकरहू शैआ वयजअलल्लाहु फ़ीहि ख़ैरन कसीरा। अल्लाह तोखे बी शादीअ जी भी इजाज़त ॾिनी आहे, टीं जी भी ॾिनी आहे, चौथीं जी भी ॾिनी आहे, पर इन नियत सां न जंहिं नियत सां तूं थो करी, हीअ सादड़ी आहे, हीअ चरड़ी आहे। हाणे का भलड़ी वठां, और का अकुल वारी वठां जेका मूंसां गॾु हले, मज़ीद कुझु नथो चवां। मुंहिंजे बेनियाज़ रब क़ुरान करीम में फरमायो, व आशिरूहुन्न बिल मारूफ, पंहिंजे घर वारनि सां सुहिणी जिंदगी गुज़ारियो, पंहिंजे घर वारनि सां सुहिणी जिंदगी गुज़ारियो। फ़इन करिहतुमूहुन्न फ़असा अन तकरहू शैआ। अल्लाह तो फरमाए, थी सघे थो तोखे पंहिंजे घर वारीअ जी का ॻाल्हि सुठी न लॻंदी हुजे, थी सघे थो उहा अणपढ़ियल इहा ॻाल्हि तोखे सुठी न लॻंदी हुजे, थी सघे थो उहा सुठी मानड़ी नथी पचाए ॻाल्हि तोखे सुठी न लॻंदी हुजे, थी सघे थो उहा रंग जी सादड़ी हुजे, इहा ॻाल्हि तोखे सुठी न लॻंदी हुजे, पर मुंहिंजो रब फरमाए थो, अगरि इन्हनि शयुनि खे तो बुनियाद बनाए शादी करण थो चाहीं त मुंहिंजो अल्लाह तोखे ख़बरदार करण थो चाहे। वयजअलल्लाहु फ़ी ख़ैरन कसीरा। सुभान अल्लाह। थी सघे थो इहो जेकी कुझु तोखे घणो मिलियो आहे, इहा घणी भलाई रब इन जे करे तोखे अता कई हुजे। ॻाल्हि सम्झ में अचे थी या न? बेशक बि शादीअ जी इजाज़त आहे,
टीह जी भी इजाजत आ, चौथी जी भी इजाजत आ, लेकिन इन सूरत में न, उन सूरत में जे अल्लाह तोखे जवानी दिनी आ, खुदा तोखे दौलत दिनी आ, खुदा तोखे ताकत दिनी आ, एक घरवारी तुझे जिंदगी में तोसां पूरो नथी हली सके, हाने तो वट दौलत भी वाधू आ, तो वट ताकत भी वाधू आ, त गुनाह का बचण जे ला बेहतर है त तू भी शादी कर। बेशक इन सूरत में तोखे इजाजत आ। ऐं उहे औरतूं बदनसीब औरतूं हन जेके इन बुनियाद ते मर्द के शादी न करण ॾियनि त हे जे ॿी शादी कंदो त दौलत विरहाइजी वेंदी। ऐं अल्लाह जी बानी दौलत ॾियण वारो मुंहिंजो ख़ुदा आहे, तोखे दौलत प्यारी आहे, दौलत प्यारी न कर, इन शइ खे प्यारो कर त तुंहिंजो मुड़ुसु अगरि को गुनाह करे वेझे त हुन जे आख़िरत जो छा थींदो, समझण जी कोशिश कयो। ॿियो नंबर, इन बुनियाद ते मर्द के शादी जी इजाजत आ। का बेवह औरत आ, वलर बचड़न जो आ, वेचारी तातण में तंग आ, दुनिया जो दस्तूर आ, ईअं कंहिंखे ॾींदे त माण्हू अलाए छा चवंदा, इन नियत सां त मौला मूंखे सभु कुझु ॾिनो आ, छो न इन बेसहारीअ खे सहारो ॾियां, मन इन जे ज़िंदगीअ जो बेड़ो सुहिणो थी पवे। अहिड़ी नियत करे शादी कर, ॾिस त मुंहिंजो रब कीअं थो तुंहिंजो बेड़ो पार। सुभान अल्लाह। मां मोटी हलां, टाइम थोड़ो आ, अर्ज पे कयुम कहिड़े सहाबीअ जो रुॻी नालो ॿुधायो त मूंखे पक थिए त तव्हां महफ़िल में वेठा हो। जुनैद। सुभान अल्लाह। जुलैबीब सहाबी मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जो आ, अॼु मुंहिंजे महबूब जे हुक्म सां काॾे थो वञे, जो पंहिंजो रिश्तो पाण खणी थो वञे। सुभान अल्लाह। सभु कंहिंजो रिश्तो कंहिंजो केरु खणी वेंदो आहे, कंहिंजो केरु खणी वेंदो आहे, ईअं आहे या न? तोखे ख़बर आहे मुंहिंजे सुहिणे अलीअ जो रिश्तो केरु खणी वियो? सुभान अल्लाह। ख़बर अथई? आहे हाय, सुहिणे अलीअ जो रिश्तो केरु खणी वियो? सुहिणे अलीअ जी शॉपिंग कंहिं कई हुई? सुहिणे अलीअ जे लाइ जेको वलीमे जो प्रोग्राम थियो हो उन में काठड़ियूं कटे केरु आयो हो? सुहिणे अलीअ खे जंहिं सवारीअ ते विहारे वापसि आंदो वियो, सुहारीअ जी महार केरु खणी रहियो हो? सुहिणे अलीअ जेको कुर्तो पातो हो उहो सिबी केरु आयो हुयो? ऐं मुस्लमान ख़ुदा जी ज़ात थी ॼाणे, जेॾी महिल महबूब मुस्तफ़ा जे दरबार में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ शादी कंहिंजी थी रही आहे, शादी सुहिणे अलीअ जी सुहिणे नबीअ जे न्याणीअ सां थी रही आहे। घोट काबे जा हुआ त न्याणी कुंहार वरी गुंबज़े ख़ज़रा जी ॼाई आहे। अजीब शादी आहे। जेॾी महिल ॼञ थी थिए त ॼञ केरु थी थिए, मुंहिंजो मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो, ख़ानदान खां सवा बाक़ी 6 माण्हू हुजनि, 3 मुहाजर हुजनि, 3 अंसार हुजनि, ॾिस त खणी सुहिणे अलीअ जी ॼञ में केरु आयो आहे? जो अबू बकर सुहिणो आयो आहे, उमर फारूक आयो आहे, उस्मान ज़ुन्नूरैन आयो आहे, तलहा आयो आहे, ज़ुबैर आयो आहे। शादी अलीअ जी आहे, धीउ नबीअ जी आहे, ॼाणी 4 यार मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा। सुभान अल्लाह। मौज़ू कोने ने करे तवील नथो वञा, मां मोटा। हे जुलबीबा जेको पंहिंजे शादीअ जो रिश्तो पाण खणी वियो आहे, जॾहिं उन अंसारीअ सुहिणे वटि पहुतो आहे, उन अस्सलामु अलैकुम वालेकुम सलाम, केरा नालो थो ॿुधाए, किथां आयो आहे? महबूब जे दरबार मां, बिस्मिल्लाह हुकुम कर। जे तो महबूब जा सलाम खणी आयो हां। सुभान अल्लाह। अंदाज़ो लगाए मुसलमान, जॾहिं मदीने वारे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात जा सलाम पहुता त उन अंसारीअ ख़ुशीअ विचां हेॾी दिलि करे मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जा सलाम पंहिंजे अखिड़ियुनि ते रखिया। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अॻे वॾा घर कोन हुया, ओता कुआं लॻ कोन हुयो, अंदरि न्याणी ॿुधी ख़ुशा, ज़ाल ॿुधी ख़ुशा त मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जा सलाम आया आहिनि। सलाम ॿुधी सॼे घर में ख़ुशीअ जी लहर डोड़ी आई आहे। सलाम मोकिल मिलण खां बाद में पुछे तो भला को महबूब जो कमकार? चवे तो हा महबूब कम सां भी मोकिलियो आहे। कहिड़े कम सां मुंहिंजे मुस्तफ़ा करीम तोखे मोकिलियो आहे? ओ जुलबीब तो चवे, ऐ पुछण वारा, मुंहिंजे महबूब तोॾे सलाम ॾियण सां गॾु न्यापो ॾिनो आहे त पंहिंजे अकेली लाडली न्याणीअ जो रिश्तो मूंखे ॾे त मां उन सां शादी कयां। सुभान अल्लाह। पीउ हिकिड़ी न्याणी आहे, दादुली न्याणी आहे, लेकिन मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जो दीवानो आहे। चवे थो ऐ जुलबीब वेह,
मां पंहिंजे बचड़न सां मशवरो करे अचां छो त न्याणीअ सां भी मशवरो करणो आहे ज़ाल सां भी मशवरो करणो आहे उन में बरकत हूंदी आहे जंहिंमें अबो ऐं अम्मा बि राज़ी कुंवार भी राज़ी पो जेॾों केॾों रब जे रहमत जा वसकारा सुभान अल्लाह जेका ॾाढ मुड़सी कंदो ही अम्मा हीअं कर न त मां तो सदावाह में ट्रप ॾियां ईअं न कर बाबा हीअं कर न त मां ट्रेन हेठों पाण थो ॾियां ओ नौजवान ख़बरदार थी अबे अम्मा खां वधीक तोला कोई ॿियो सुठो नथो सोचे सघे पीउ अञा घर में छो त विच में पर्दो आहे अचे थो त ज़ाल चवे थी न न ईअं कोन थींदो मूंखे हिकिड़ी न्याणी आहे औरतुनि जी ख़बर अथव हिकिड़ी न्याणी आहे लाडुली न्याणी आहे दादुली न्याणी आहे हे सहाबी त मुंहिंजे महबूब जो आहे महबूब जो हुकुम अखियुनि ते पर ईअं कोन थींदो छो त हे ग़रीब आहे अलाए किथे रहण वारो आहे न की घर न की घाट मां न्याणी कीअं ॾियां उहो सहाबी सगोरो पंहिंजे ज़ाल सां ॻाल्हाए थो पियो न्याणीअ जे कन ते सलाम बि पिया जवाब बि पियो उतां आवाज़ थी करे ओ मुंहिंजा दिल पर बाबा ओ मुझी मिठड़ी अम्मा छा तो कुरान करीम जे सूरह अहज़ाब जी यह आयत कान पढ़ी आछा वमा कान लिमुमिन वला मुमिनतिन इज़ा क़दल्लाहु व रसूलुहु अमरन अन यकून लहुमुल खियरतु मिन अमरिहिम छा तहां इहा कुरान जी आयत कान पढ़ी आ त अल्लाह ऐं उन जे रसूल जे हुक्म जे आॾो ईमान वारा मर्द ईमान वारियूं औरतूं ज़ुबान कोन खोलींदा आहिनि जान हवाले करे छॾींदा आहिनि सुभान अल्लाह केर थी चवे चो न्याणी ॻाल्हि ॻाल्हि केर थी चवे ओ मुसलमान ओ शादी करण वारा ओ रिश्ता करण वारा हिकड़ा रिश्ता कया वेंदा आहिनि लिहुस्नहा हुस्न जे बुनियाद ते हिकड़ा रिश्ता कया वेंदा आहिनि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पर निस्बत जे ख़ानदान जे बुनियाद ते हिकड़ा रिश्ता कया वेंदा आहिनि लिदीनहा दीन जे बुनियाद ते दीन जे बुनियाद खे मेयार रख ॾिस त मुंहिंजो रब इन जोड़नि खे कामयाब करे थो या नथो करे ओॾनि न्याणीअ जॾहिं जवाब ॾिनो त ओ मुंहिंजी अम्मा ओ मुंहिंजा बाबा घोट खे कोन ॾिठो थम पर न्यापे मोकलण वारे घोट खे ॾिठो थम सुभान अल्लाह ओ मुंहिंजा बाबा देर न कर मुंहिंजी जान मुंहिंजो सिरड़ो खणी महबूब मुस्तफ़ा जे दरबार में हली पहुच मूंखे महबूब जे हवाले करे छॾ मूंखे कामिल यकीन आहे पंहिंजे महबूब ऐं पंहिंजे करीम रब में जेको मुस्तफ़ा जे दरबार में ईंदो आहे रब कॾहिं बि उनखे ज़ाया थियण कोन ॾींदो आहे उहा कुंवारी न्याणी ओहो अंसारी घरवारी वठी महबूब जे दरबार में आया महबूब उन्हनि जी दुआ फरमाए उन्हनि जी शादी थी वई हिकु ॿियो घर मदीने में आबाद थियो ॻाल्हि लंबी आहे खुटाईंदो हलां वक़्तु आयो जंग जो मैदान जलबीब सुहिणो बि जंग में शरीक थियो आहे जॾहिं जंग जो इख्तिताम थियो मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात पुछो ॾिसो ॾिसो कहिड़ा कहिड़ा मां मुस्तफ़ा जा ग़ुलाम अल्लाह जे दरबार में शहीद थी विया आहिनि सहाबी ॾिसी आया या रसूल अल्लाह फलाणो शहीद थी वियो आहे फलाणो ग़ुलाम शहीद थी वियो आहे जॾहिं सहाबा ॿुधाए बस कयो गौर कर मुझे मुस्तफ़ा फरमायो वरी वञी ॾिसी अचो वरी वञी ॾिसी आया या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फलाणा फलाणा नाला ॿुधायो मुझे मुस्तफ़ा करीम पुछो ॾियो ख़बर मां मुस्तफ़ा जो दीवानो जलबीब काथे आ सुभान अल्लाह ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात हुक्म फरमायो सहाबा हाणे ख़ासि नाले सां ॻोल्हण शुरू कयो ॻोल्हींदा 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 जॾहिं काफ़रनि जे लाशनि वटि पहुता ॾिसनि त विच में जलबीब सुहिणो शहीद थी वियो सुभान अल्लाह हुजूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरबार में सहाबा अर्ज कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महबूबन जो दीवानो शहीद थी वियो आहे ॿुध त मुझे मुस्तफ़ा छा फरमायो मुझे आका फरमायो ओ मां मुस्तफ़ा जा सहाबियो 60 काफ़रनि खे
जहन्नम रसीद करण खां पो जलबीब भी अल्लाह जे राह में कुर्बान थी वयो आ। छा मुझे मुस्तफा फर्क खोल इमाम मुस्लिम के खोल इमाम मुस्लिम के मुझे सहाबा जेके जंग में लड़ी रहा हन उन्हनि खे ख़बर ही काने कि त जलबीब काॾे वियो। मुझो मुस्तफ़ा ॿुधाए रहियो आहे त हिन मुझे दीवाने 60 काफ़रनि खे जहन्नम रसीद कयो आहे। बाद में हिन जी जान अल्लाह जे राह में कुर्बान थी आहे। मुझे मुस्तफ़ा खां कोई ग़ुलाम ॻुझो कोने को गला गला कोई ग़ुलाम ॻुझो नाहे। पोइ अदो ग़ुलाम कादर मुझे महबूबन खां ॻुझो आहे छा? अदो इरशाद अहमद गुजो जा बिल्कुल गुजो कोने को सजो मामलो ही दिल जो आ। छा जो मामलो गाला छा जो आ? दिल जो। मुझो मुस्तफा परेब कोने मुझो मुस्तफा वेझो भी कोने। सुभान अल्लाह। याद रखी छरजा परे उनन का कोने जन जे अंदर में इश्क जो जरड़ो मौजूद आ। वेझो उनन के कोने जन जे दिल में मोहब्बत जी मौजूद गुंजाश मौजूद ना है। न कहीं से दूर है मंजिले ना कोई करीब की बात है। अरे जिसे चाहे उसी को नवाज दे ये दरे हबीब की बात है। मैं बुरों से लाख बुरा सही मगर उनसे है मेरा वास्ता। मेरी लाज रखे लो मेरे खुदा ये तेरे हबीब की बात है। न कहीं से दूर है मंजिले ना कोई करीब की बात है। नकी परे जी गाला नकी गाला नकी पीछे जी गाला गाल सजी दिल जी आ। अगर दिल जो कनेक्शन आहे त पो गाल परे ऐं वेझो जी आहे ई कान का। जे तार तुंहिंजी मिली पई आ त पो गिरडी स्टेशन बिरिया सिटीअ में आ या सखर में आ परवाह नाहे बल्ब तुंहिंजा ॿरंदा। पर जेकॾहिं तुंहिंजी तार ॻंढियल ई कान्हे पो गिरडी स्टेशन भले तुंहिंजे घर जे ॿाहिरि हुजे बल्ब तुंहिंजा ऊंदाहीअ में ई रहंदा। इन करे ही जेको कनेक्शन आ मुंहिंजा दोस्त अजीज इन कनेक्शन के बहाल रखो। अन्या चई त सादी सिंधीअ में चई ॿुधाए हे पूरो तुंहिंजो जिस्म आहे छा आहे? गाला गाला छा आहे? पूरो जिस्म। हे अॼुकल्ह मोबाइल जो दौर आहे न। मोबाइल हथ में खणंदो आहे न हिकिड़ी 50,000 जी मोबाइल हिकिड़ी 500 जी मोबाइल सिम ॿिन्ही में पवंदी आहे। जवाब ॾे ॿिन्ही में सिम पवंदी आहे। 50,000 जे मोबाइल में सिम विझ इंडिया जी ऐं 500 जे मोबाइल में सिम विझ पाकिस्तान जी। ॿुधा सिग्नल कहिड़ीअ में ईंदा? ॻाल्हायो सिग्नल कहिड़ीअ में ईंदा? 50,000 वारीअ में या 500 वारीअ में? 500 वारीअ में। हालांकि हुआ 50,000 वारी मोबाइल आहे हुआ 500 जी आहे। ॿिन्ही में पयूं बि सिमूं हन पर हिकिड़ीअ में सिंगल जेका सादड़ी 500 जी उन में सिग्नल आया। 50,000 वारीअ में कुझु ई कोन्हे। को सवाल थियो त छो? जवाब मिलियो जेका 50,000 जे मोबाइल में न सिम विधी अथई उन जो हिते टावर ई कोन्हे को कनेक्शन ही कोने को उहा रजिस्टर्ड ही कान्हे का। जेका रजिस्टर्ड थियल ही कान्हे का। हुकूमत पाकिस्तान वटि उन जो कनेक्शन वरी किथों ईंदो? ऐं ही आहे त 500 जी मोबाइल पर जेका सिम विधी थई न इन सिम जो टावर सां कनेक्शन ॻंढियो पियो आहे। इहा हुकूमत पाकिस्तान वटि रजिस्टर्ड आहे। पोइ 500 जे मोबाइल ते बस नंबर मिलाए अस्सलाम वालेकुम चओ त काल सिधी मदीने पहुचंदी न पहुचंदी? जवाब ॾे।
होड़ा 50,000 जी मोबाइल आ सजो डी वेठो नंबर मिला कुछ कोन थींदो छो जो उन में सिम ही एड़ी पियला जंजो कनेक्शन आहे ही कोन को ऐ अल्लाह जा बाना है तुझो जिस्म मोबाइल जे मिसला ए तुझो जिस्म गाला गाला छाजे मिसला मोबाइल जे मिसला ए जेका दिल में दिल केतरी एतरी जिस्म वडो दिल हेतरी सिम नढड़ी हुंदी आ न मोबाइल वडी इहा जेका तुजी दिल आ इहा सिम अगर इहा सिम महबूब मदीने वारे मीर जे दुरूद सा तुझो कनेक्शन गंढियल आ खुदा जे जिक्र सा तुजी दिल आबाद आ त पो जेडी मल अखड़ियूं बूटींदे कोन दाह कंदई कोन त मोजो मुस्तफा जी जी चव तो खे चवंदो पर जे कदे तुझो जिस्म त माशाअल्लाह भलड़ो आ सफा भलड़ो आ पर जे कदे इहा तुजी दिल महबूब जे मोहब्बत को खाली आ त वेठो नंबर मिला कुछ कोन थींदो पो मजबूर थी चवंदे त सिम में कुछ कोने को सिम में आहे तुझे कनेक्शन जो मसलो आ कनेक्शन मिला त दूरी आहे ही का सुभान अल्लाह गाल अचे वही समझ में या काने महा कुरान करीम ते पोइते मोटी अचा मुखे अल्लाह जो सुहण कुरान करीम तिलावत करणो आ चो त मुजा दोस्त अजीज जेका मा आयत करीमा जो हिस्सो तिलावत कयो अल्लाह ताला फरमायो वजअलना मिन लदुन कवलिया वजअलना मिन लदुन नसीरा सुभान अल्लाह इहा दुआ कह घुरिया अचो तवा के बुधाया इहा दुआ कह घुरिया जो मुझे मुस्तफा जे सहाबा घुरिया कह घुरिया गाला गाला कह घुरिया मुझे महबूब जे सहाबा इहा दिल दुआ घुरिया कदे घुरिया जो हिजरत मक्के खां बाद में घुरिया ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात जॾहिं मक्के खां हिजरत करे मदीने तय्यबा अचनि था पोयां मक्के वारनि सहाबा जे मथां ज़ुल्मनि जा पहाड़ टुटनि था मुशरिकीन मक्का कुफारे मक्का मुझे करीम आका जे गुलामनि सां अल्लाह जे सालिह बानड़नि सां ज़ुल्म जी इंतहा था कनि सबबु कहिड़ो आहे जो मुझे मुस्तफ़ा जी गुलामी उन्हनि क़बूल कई आहे अल्लाह जे वहदानियत जो इकरार कयो आ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रिसालत जो इकरार कयो आ मुशरिकीन मक्का कुफारे मक्का जडे जुल्म जा पहाड़ टोड़िया उन सहाबा कह खां दुआ घुरी जवाब दियो गला कह खां दुआ घुरियो छो डाढिया नथा गलायो हिन इलाके जा मानू त डाढा अज भला ढरा ढरा तांजी ढराई समझ में नथी अचे डेपार जनवारन जो कम हा अली मोहम्मद सच तो चवे डेपार जनवारो हिते हिते तो कोन होंदा डेपार जना पर जिते ढराई मुके समझ में नथी अचे हलो तहां भले ढरा तो मां डरो ना आवा गाल संगत में सीधी तवज्जो कर मुजा दोस्त इहा दुआ कह घुरी चो मुझे महबूब जे सहाबा कह घुरी न गालाइंदो वधंदुस कोन कह घुरी हुजूर जे सहाबा दुआ घुरी कहड़ी दुआ घुरी काथे दुआ घुरी जो मक्के पाक जे अंदर उते काबो मौजूद आहे या ना है जवाब दे काबो मौजूदा हिता लखे रुपया खर्च करे काबे जे खिलाफ में हथड़ा विझी दुआ कंदा हूं मौला इन काबे जे खिलाफ जे सदके गुनाह माफ फरमा अल्लाह जे दरबार में दुआ घुरदा हूं हिता खां वञण वारे के हाजी बुधाईंदा हन जडे काबे ते नजर पवई त अखियूं छिंभिजा न छो जेसते अख न छिंभींदे दुआऊं घुरंदो वञ कबूल थींदियूं मां तो खां शॉर्ट में सवाल तो कयां काबो छा जो ठहियल आ चो भितन जो सिरन जो ठहियल आ काबे जे मथां कपड़ो आयल आ केतरा ई दफा काबो ड्रथो आ वरी ठहियल आ ही ओहो ई काबो नाहे जेको इब्राहिम अलैहिस्सलाम सा ठायो जाए ओहाई आ मगर ही काबो तब्दील थींदो रहियो आ मुजा दोस्त किरंदो रहियो आ वरी ठहंदो रहियो आ लेकिन जाए ओहाई आ
जाए जे करे उन काबे जी अल्लाह एतरी इज्जत करे छड़िया जो तुझी निगाह पवे त तेज ताईं निगाह परे नथो करी दिल चवे थी जेस ताईं निगाह पियल हूं दुआ कबूल थींदी जॾहिं काबे ते निगाह पवण सां दुआ रद्द कान थींदी आ त ॿुधा जॾहिं काबे जे मथां निगाह पवंदी त दुआ उन्हनि जी रद्द कीअं थींदी आ। अज़ीज़ान मन सहाबा दुआ घुरी काबे में रहण वारन मक्के में रहण वारन जिते काबो भी मौजूद आ मकामे इब्राहिम भी मौजूद आ सफा मरवा भी मौजूद आ आबे जमजम भी मौजूद आ हतीम भी मौजूद आ गिलाफे काबा भी मौजूद आ हिजरे असवद भी मौजूद आ उन सहाबा दुआ घुरी ओ असांजा परवरदिगार वजअल लना मिन लदुनका वलिया ओ मुझा मौला पांजे तरफ खां असांजे ला को मददगार मोकिल को वली मोकिल वजअल लना मिन लदुनका नसीरा। मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गुलामन दुआ घुरी मौला असांजे ला को संभालींदड़ मोकिल को वारिस मोकिल को वली मोकिल मौला असांजे ला मददगार मोकिल मक्के जे सरजमीन ते काबे जे हूंदे वली जे नाले सां महबूब मुस्तफा जे गुलामन सहाबन दुआ घुरी आ दुआ घुरण जी ताकत रब ॾिनी आ कुरान करीम जे सूरत में नाज़िल रब फरमाई आ छाजे करे कायनात के खबर पवे ओ कायनात वारो जंहिंजे मथां वली जो नालो पियो आ यकीनन उहो जे वली आहे त मां रब उन सां एतिरो प्यार कंदो हां जो मुंहिंजा सहाबा भी उन जे लाइ दुआऊं घुरंदा आहिनि। गाल के अञा वधाईंदुमि छो त अञा ॻाल्हि मुकमिल तौर खुली नाहे थोरो अॻिते वधी हलो दरबारे मुस्तफ़ा में अचूं सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। मां तव्हां खां थो पुछां तमामु अंबिया शान वारा चवा आहिनि लेकिन मुंहिंजे मुस्तफ़ा जे बराबरि हुजूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरड़े जा सहाबी मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जा 1.25 लख सहाबी घणा ॻाल्हि घणा हिकिड़ी ॻाल्हि चवां ॻाल्हि पोइ तोखे नारो हणो पवंदो त 5 नारा 5 तनी 1.25 लख नारा चवणो पवंदो 1.25 लख नारा ख़बर त इहो 1.25 लख जो नालो छो आहे खोलियां राज़ यको न खोलींदुमि फ़क़त एतिरो खोलींदुमि इन करे जो जॾहिं मुंहिंजे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम हज तां मोटिया ग़दीर ख़ुम जे मक़ाम ते उते 1.25 लख सहाबी मौजूद हुया 1.25 लख सहाबिन जे साम्हूं मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा दिलबर अलीअ खे सॾड़ो करे बाह में हथ विझी करे बाह मथे लोॾे करे ऐलान कयो मन कुल्तु मौला फहाज़ा अली मौला कंहिंजे साम्हूं चो 1.25 लख सहाबा जे साम्हूं सुभान अल्लाह इन करे 1.25 लख सहाबा जी निस्बत मुझे सोहणे अली जे नारे सां वक्त हुजे त अञा तोखे ॿुधायां महबूब इएं चई बस कयो त सोहणे अमीर उमर उथी कहिड़ो ऐलान कयो वाह अमीर उमर तुंहिंजे नाम तां आई लव यू अमीर उमर सोना तुझे नाम ता कुर्बान वञा इन करे त मुझे मुस्तफ़ा फरमायो त मुझो उमर जह गली सां ईंदो आ त शैतान गली छॾे भॼी वेंदो याद रखी छॾिजां। बहरहाल मौज़ूअ खे चेंज नथो करण चाहियां मोटी साॻी जगह ते अचां मुझे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सोणे अलीअ जो हथ मथे कयो सहाबा 1.25 लख हुया अमीर उमर वधी करे गोॾड़ा हेठि करे मुझे महबूब जे आॾो अर्ज़ कयो महबूब हे अली
मां उमर जो बि वलिया कुल मुमिन क़यामत ताईं अचण वारे हर मोमिन जो बि वलिया सुभान अल्लाह। यो ऐलान कयो जवाब दे चो सोने उमर बिन खत्ताब रदी अल्लाह ताला अन्हा ऐलान कयो हाणे मुझा दोस्त अजीज दरबारे मुस्तफा में हल मुझे मदीने जे ताजदार सोने उमर के फरमायो सोने अली के फरमायो ऐ अदाली जी मुझा का ऐ उमर जी मुझा दिलबर मां मुस्तफा हे कुर्तो दई थो वञा मां मुस्तफा हे कुर्तो हे कुर्तो दई थो वञा सलाम भी दई थो वञा लेकिन सलाम भी अमानत हे कुर्तो भी अमानत ऐ उमर बिन खत्ताब दुनिया जे अंदर तुझो नारो हूंदो फुतूहात करण वारो खुदा तोखे बनाईंदो दुनिया सजी तुझे नाले खां ॾकंदी कुफार तुझे नाले खे ॿुधी ॾकंदा कैसो कसरा जा कुंगरा किरी पवंदा पर मां मुस्तफा तोखे तो फरमाया चो त ही मुंहिंजो अली उहो जय खैबर जे किले के हिकड़ी ठोकर सां किराइण वारो आ अलीअ जो नालो मां मुस्तफा जे हूंदे ई मशहूर आ ऐ उमर तुंहिंजी फुतूहात मशहूर थींदी तहां ॿई ॼणा मां मुस्तफा जो कुर्तो खणी उन मां मुस्तफा जे गुलाम ॾे वञिजो जेको कॾहिं आयो बि कोन्हे को उन ॾे वञी चइजो त मुंहिंजो महबूब तोखे सलाम बि ॾे पियो ही कुर्तो बि ॾिनो आ मुझे मुस्तफा जो न्यापो थई त मुझे उम्मत जे ला दुआ घुर नारे तकबीर नारे रिसाला नारे हैदरी नारे पीर जमात अहले सुन्नत जिंदाबाद पंज थी विया टे पहिरीं जी नमाज पढ़णी पर हिन ॻाल्हि खे पूरो कंदुमि छो त टाइम अहिड़े ते प्रोग्राम थी वियो जो आचर हुजे त कोई 2.5 कलाक ठकाव निकिरनि आहे ठकाव मां मुराद ख़बर अथव मां असांजे सखणा फ़ैर करणु ॼाणंदा ई कोन हूं अल्हम्दुलिल्लाह जेका ॻाल्हि कंदा हूं अल्लाह जा लख एहसान ऑथेंटिक मुस्तनद ॻाल्हि हूंदी आहे मदीने जे ताजदार जा ॿई सुहिणा सहाबी केर उमर बिन खत्ताब अली अल मुर्तजा शेर खुदा मां तव्हां खां तो पुछां जॾहिं अमीरुल मुमिनीन जो नारो दुनिया में मशहूर आ हुकूमत मुझे सुणे अमीर उमर जी मौजूद आ मक्के जी सरजमीन आ काबतुल्लाह जी सरजमीन आ हज जो मौक़ो आ अज उमर बिन खत्ताब ऐलान तो करे दियो खबर यमन वारा केरहन उन यमन ॾे मुझो मुस्तफा करीम निहारे पंहिंजा बटण खोले ऐं इं जो साह कयो त सहाबाज़ के महबूब अजु केॾो थदड़ी हीर पई लगे मुझे मुस्तफा करीम फरमायो यमन मामा मुस्तफा के रहमान और रहीम जे कुर्ब जी खुशबू अची रही सुभान अल्लाह या रसूल अल्लाह ई केर खुश नसीब आ जेको यमन में वेठो आ खुशबू मुझो मुस्तफा हिते खिंडरेड़े रहियो आ मुझा महबूब वो आयो कोन्हे छा हुजूर फरमायो न सहाबा था चन महबूब सलमान फारस मां अची वियो बिलाल हबश मां अची वियो सुहेब रूम मां अची वियो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यमन तही विख पंध जिया मुझे मुस्तफा करीम फरमायो जी जल अमड़ जे खिदमत में हूंदो आ इन करे टाइम न मिलियो थस मां मुस्तफा उन सां प्यार कंदो सुभान अल्लाह कंहिंजे खिदमत में गाला गाला कंहिंजे खिदमत में जी जल अमड़ जे खिदमत में रहण वारो आ जी जल अमड़ जी खिदमत कंदो आ वेठो त यमन में आ मां मुस्तफा प्यार करे ऐलान करे रहियो आ वक्त मुख्तसरा मुझा दोस्त मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जा पार पता बुधाया उन जो निशानियों बुधायूं कंहिंजूं निशानियों तमाम उलमा खां पुछी ॾिस जहिड़े भी मर्तबे फिक्र जा हन कोई इनकार न कंदो उन शख्स जो निशानियों बुधायो जेको वेठो त यमन में आ निशानियों मुझो मुस्तफा मक्के में बुधाए रहियो आ त मां छो न चवां त मुझे महबूब मुस्तफा का ओहो परे नाहे जेको दिल जो कनेक्शन मुझे महबूब सां गंढियो वेठो आ अजीजाने मन काथे सहाबी
हजारे वली गर्जन, हजारे गौस गर्जन, हजारे कुतुब गर्जन, हजारे अब्दाल गर्जन, चो हिक वली जे बराबर गाला गाला हिक वली जे बराबर सभई सहाबा गर्जन, अबू बकर उमर उस्मान अली जे बराबर चो चो छाजे करे जो मुझे करीम मुस्तफा उन्हनि खे यार बनायो सुभान अल्लाह। अजीज ने मल त उहे सहाबी रसूल सुनो उमर फारूक मुझो सुनो अली उल मुर्तजा मुझे मुस्तफा करीम जे हुक्म सा काडे वया जो उन शख्स दे जे जो नालो उवैसा सुभान अल्लाह। गाला छा नालो आ उवैस जे जो नालो उवैसा करन जे रहण वारो आ मुझे मुस्तफा जो प्यारो आ जीजल अमड़ जी खिदमत में रहण वारो आ मुझे मुस्तफा बुधायो कंहिंखे चो पांजे अबू बकर खे पांजे उमर खे पांजे उस्मान पांजे तलहा पांजे जुबैर शेरे खुदा खे बुधायो त कंहिंजा वारड़ा त खिंडड़ियल हूंदा हन कपड़ा त मेरड़ा हूंदा हन हाल त सादड़ो हूंदो आ गॾु मानी खाइण लाइ बि केरु तयार कोन हूंदो आ पर मुझे मुस्तफा फरमायो उहो रब जो एतिरो त प्यारो आ जो हथड़ा खणंदो आ त मुझो खुदा कॾहिं बि उन जा हथ खाली को न मोटाईंदो आ सुभान अल्लाह। टाइम हुजे हाँ खोलिया हाँ त मक्के में वेही करे मुझो मुस्तफा थो बुधाए त उन जा हथ रब खाली को न थो मोटाए मना दुआ उन जी हूंदी आ वसीलो मुस्तफा जो हूंदो सुभान अल्लाह। खबरवार उहो हूंदो आ जेको न्यापो पहुचाइण वारो हूंदो आ वक्त कोने को मुंहिंजा दोस्त मां अॻिते वधण जी कोशिश कयां जॾहिं शेरे खुदा अली उल मुर्तज़ा करमुल्लाह वजहुल करीम सोहणे उमर बिन ख़त्ताब हज जे मौके ते ऐलान कयो यमन वारा कहिड़ा हन उथी पिया तव्हां में कर्ण कबीले वारा कहिड़ा हन चंद ॼणा उथी पिया ॾियो ख़बर तव्हां में उवैस नाले केरा केड़ो नालो सुने उमर बिन ख़त्ताब वरतो जवाब दे ए उहो उमर बिन ख़त्ताब जंहिंजे अदल जा जंहिंजे हुक्मरानी जा जंहिंजे इंसाफ जा किस्सा कहानियूं न पर हकीकतूं दुनिया जे आॾो ईअं आशिकार हन जो दुनिया जे हुक्मराननि खे शर्म सां मुंहिंजा दोस्त ज़मीन दोस्त थियणु घुरिजे उमर बिन ख़त्ताब वक़्त जो बादशाह हुआ दुनिया उन जे नाले खां ॾकी रही आहे अॼु बैतुल मुक़द्दस वारनि दावत कई आहे उमर बिन ख़त्ताब जी मदीने मां हिकड़ी ॾाची काहींदो आहे हितों रुगी कहे वजीर जो नौकर थो निकिरे 11 गाड़ियूं गॾु करे थो निकिरे हिकड़ी ॾाची काहींदो आहे गुलाम कारड़ो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ गॾु खणंदो आहे मदीने मां निकिरंदो आहे उमर बिन ख़त्ताब गुलाम खे चवंदो आहे सफ़र में जेतिरो टाइम मां ॾाचीअ ते तूं प्यादल वरी ओतिरो टाइम तूं ॾाचीअ ते मां प्यादल हलंदुसि उमर बिन ख़त्ताब रदी अल्लाह ताला अन्हु इए सफ़र कंदा था वञन अजीब इत्तिफ़ाक़ जॾहिं यरूशलेम वेझो आयो आ त गुलाम जे चढ़ण जो वारो आयो आ वक़्त जे अमीरुल मुमिनीन जे महार वठण जो वारो आयो आ पाण लही महार वरतो गुलाम अर्ज़ कयो त मुंहिंजा साईं यरूशलेम साम्हूं आ माण्हू इंतज़ार में बीठा हन माण्हू दीदार ला दीवाना हन मां गुलाम आहियां तव्हां आका हो तव्हां हेठि हुजो मां मथे हुजा या गाल मुनासिब काने दुनिया छा चवंदी उमर बिन ख़त्ताब पोइते मदीने दे निहारे चयो ऐ मुंहिंजा गुलाम तूं तो चवी त दुनिया छा चवंदी मां तो चवां जे मां इंसाफ न कंदुसि त साम्हूं मुंहिंजो मुस्तफा ॾिसी रहियो आ ओहो छा चवंदो अज़ीज़ाने मल उमर बिन ख़त्ताब महार वठियो थो वञे वक़्त जो गवर्नर इस्तक़बाल में माण्हू निहारे हैरत में जेको उठ ते वेठो आहे यकीनन उहो ई आका आहे एड़ो रंग जो कारड़ो आका नालो त केॾो वॾो आहे उमर बिन ख़त्ताब जो केसो कसरा जा कुंगरा टुटी विया इहो रंग जो कारो चप थुलड़ा इहो आहे उमर बिन ख़त्ताब त वक़्त जे गवर्नर चयो त न न इहो उमर बिन ख़त्ताब नाहे पर जेको महार वठियो थो छो त हुननि चयो इन बादशाह खां त ग़ुलाम त ॾिसो केॾो चोॾींहं जो चंड आहे गवर्नर चयो त जेको मथे वेठल आहे उहो ग़ुलाम आहे जंहिंजे हथ में महार आहे उहो अमीरुल मुमिनीन आहे त जॾहिं दुश्मनान इस्लाम बुधो त उन्हनि जे ॾंदे आङुरियूं अचे वयूं त जंहिंजा ग़ुलाम अहिड़ा आदिल आहिनि त हो मुस्तफ़ा छा हूंदा सुभान अल्लाह
दीन तुझे करेक्टर से बनियो पंहिंजे करेक्टर के गुड कर बहरहाल टाइम वने तो ज़ोरियत चढ़ंदो मां वञा तो अॻिते निकिरंदो अज़ीज़ा ने मन शेर खुदा ऐं सोनो उमर बिन ख़त्ताब पुछो त उवैस नाले केरा करण वारन चयो असां में त केरु कोने हा हिकिड़ो असांजो चरियाट छोकिरो आ चरियाणा खास एड़ो अकुल वारो कोने एडो जबलन में डाचू चारे रहियो आ अज भी डाचन सा मौजूद आ वार खिंडड़ियल थस इए सवादड़ो अजो जे लफ्ज़न में चवां त मौलाई ख्याल जो माण्हू आ इए पंहिंजे मुंह सां हूंदो आ उमर बिन ख़त्ताब ने हर जो तव्हां के केड़ी ख़बर त मुझे मुस्तफ़ा उन सां केडो प्यार कयो सुभान अल्लाह अजो वक्त जो बादशाह मक्को छदींदो आ फातिह खैबर अलीउल मुर्तज़ा शेर खुदा भी गॾु वेंदो आ उन सां मिलण ला काॾे था वञनि गाला गाला अली जो नालो ॿुधी सुभान अल्लाह दुख थो थे न माखे इए त न कर ओ जंहिंजो मौला अली सां प्यार ओ हथ मथे करे माशाअल्लाह वेठा भी सभई मुजाहिद हो ओ जंहिंजो चैने यारन सां प्यार ओ हथ मथे करे जंहिंजो पंजतन पाक सां प्यार ओ हथ मथे करे जंहिंजो यारियां वारो आ यार ओ हथ मथे करे छो त टिकट जन्नत जी हैदर अॾींदो पंहिंजे हथनि सां पाण वंडींदो जेको उन जन्नत वञण लाइ तयार ओ हथ मथे करे जंहिंजो मौला अलीअ सां प्यार ओ हथ मथे करे जंहिंजो चैने यारनि सां प्यार ओ हथ मथे करे माशाअल्लाह सभई मुझे करीम आका जा दीवाना मस्ताना बैठा हो सुनो उमर बिन ख़त्ताब अलीउल मुर्तज़ा शेर खुदा मुझे महबूब जो कुर्तो खणी जंगल में पहुता अचन त डाचू चरन थियूं पयूं डाचन के संभालण जे लाइ मलाइक बीठा हल उवैस सजदन में यार सां झूंगार करे रहियो आ सुभान अल्लाह थी त ॾिस न मालिक जो मज़ो त पोइ ॾिस न अज़ीज़ा ने मन वक्त कोने अंदर फाटे थो त अलाए छा चवण थो चाहे नमाज थी वञे मजबूर हीअं करणो थो पवे मूंखे ढुक भरणा था पवन ओ मुंहिंजा मिठड़ा भा सुणे अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब सुणे अलीउल मुर्तज़ा शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम जे पेरन जो आवाज तो ॿुधे आवाज ॿुधी करे अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह सलाम और नमाज मां फारिग थो थिए सलाम दुआ थे थी जॾहिं ख़बर थी पवे हे अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब हे अलीउल मुर्तज़ा शेर खुदा हसनैन करीमैन जो बाबो आ अंदाजो लगा जेको मुस्तफा जो दीवानो आ महबूब जे आशिकन के ॾिसी उन वक्त उन जो हाल छा थियो सुभान अल्लाह पर जंहिं वक्त में अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब चयो ओ सोहणा अली अहवाल दे सुने अली चयो त न ऐ अमीरुल मोमिनीन तव्हां अहवाल ॾियो अॼु उमर बिन ख़त्ताब चवे थो महबूब जे हुक्म सां आया हूं महबूब जा सलाम खणी आया हूं तवज्जो त कर ओ वलियन खां मुंह मोड़न वारा महबूब जा सलाम खणी आया हूं महबूब जो कुर्तो खणी आया हूं महबूब जो न्यापो खणी आया हूं महबूब न्यापो ॾिनो थई अॼु ही कुर्तो वठो पाए मुझे मुस्तफा जे उम्मत जे बख्शिश जे ला दुआ घुर सुभान अल्लाह सहाबी कहंदे आया वली ॾे मोकिलण वारो केरा चो इमामुल अंबिया मोकिलियो छा जे ला चइजोस त मुझे उम्मत ला दुआ घुरे गाला दुआ घुरे पोइ मुझो मुस्तफा पंहिंजे सहाबा खे मोकिले त वञी चयोसि त मुझे उम्मत ला दुआ घुरे पोइ तूं असांजो हली सजण साईं खां दुआ घुरायूं त ॾोह कयोसीं जवाब ॾे कोई कंहिंजो मुरीद आ को साईं मशहूरन वारे साईं जो मुरीद आ को साईं करूंडीअ वारे जवान जो मुरीद आ जेको जंहिंजो भी मुरीद आ जेकॾहिं कंहिं कामिल वटि वञी दुआ घुराईंदो आ तो हो अल्लाह जा बाना यो ॾोह जो कमु नथो करे चो त साहबा जी सुन्नत अदा करे रहियो औलिया अल्लाह का दुआ घुराइण पूरी इस्लाम जी तारीख़ रखा दो छा उमर बिन ख़त्ताब अलीउल मुर्तज़ा न विया ॻाल्हि खुटायां उन जवान छा कयो कुर्तो हथ में खणी ज़ारो कतार रोंदो आ
पाईंदो नाहे उन कुर्ते के हथड़न में खणी सीने सां लाए रोंदो आ दुआ घुरंदो आ ओ मुझा मौला अज मुझे मुस्तफा करीम जे हिन कुर्ते जो वास्तो थई मुझे महबूब जे उम्मत के मुआफ़ फरमा ऐलान थींदो आ हेतरी उम्मत मुआफ़ थी ओ मुझा मौला अज इमामुल अंबिया जे जिस्म के लगल पाक कुर्दो तुझे गुलाम वट मौजूद आ बाने वट मौजूद आ मौला महबूब जे कुर्ते जे सदके मुआफ़ फरमा जडी मल ऐलान खुदावंदी थींदो आ गैबी आवाज़ ईंदो आ ऐ उवैस तुझे करीम रब तुझे करीम रब रबिया ऐं बियो मज़र कबीले जूं उन वक्त में मशहूर बकरियूं हुयूं जेके घणनि घाटनि वारनि सां मशहूर हुयूं जेतिरियूं रबिया ऐं मज़र कबीले जूं बकरियूं उन्हनि जे पुठीअ ते जेतिरा वार अॼु रब तुंहिंजे दुआ जे सदके एतिरा हुज़ूर जा उम्मती मुआफ़ करे छॾिया सुभान अल्लाह टाइम खुटी वियो ॻाल्हि केते मुकंदीअ खे मुकायां जवाब दे मुसलमान औलिया अल्लाह दे वञण कंहिंजी सुन्नत आहे जवाब दे न छो त उवैस करनी सहाबी रसूल त नाहे न सहाबी उनखे चइबो आहे जेको हिननि अखिड़ियुनि सां हिन जिस्म सां मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो दीदार करे जो सहाबी त नाहे पर मक़ाम रब उनखे उहो ॾिनो जो वेठो त यमन में हुयो मुंहिंजो मुस्तफ़ा खुशबू करे ॻाल्हि पियो करे उनखे मक़ाम मिलियो किथां बेस छाहे जो त जी जल अमड़ जे खिदमत में रहे रुकावट कहिड़ी हुई हुजूर ॾे अचण जी जवाब ॾे हुजूर ॾे अचण जी रुकावट कहिड़ी हुई जी जल अमड़ जी खिदमत हुजूर जे दरबार में सहाबी आयो या रसूल अल्लाह जिहाद ते हलण तो चाहियां मुझे मुस्तफ़ा पुछो दे खबर अबो अम्मा जेरा थई हा मुझा आका वञ वञी अबे अम्मा जी खिदमत कर रब तोखे जिहाद जो सवाब ॾेई छॾे सुभान अल्लाह नौजवानो अबे अम्मा जी खिदमत कयो औलिया अल्लाह सा सोहबत रखो औलिया अल्लाह सा हा औलिया अल्लाह वरी जुमलो तो चवा औलिया अल्लाह मना अल्लाह जा महबूब बाना अल्लाह जा दोस्त बाना केरहन इन्नमा वलियुकुमुल्लाहु व रसूलुहु वल्लज़ीना आमनुल्लज़ीना युक़ीमूनस्सलात सहाबा भी मुझे मुस्तफ़ा जा वलीउल्लाह थे ताबई भी मुझे मुस्तफ़ा जा वलीउल्लाह थे तबा ताबई भी मुझे मुस्तफ़ा जा वलीउल्लाह थे इन दौर जे अंदर पीरन जो पीर मुहियुद्दीन मीर गौसुल आज़म अब्दुल कादिर जिलानी जे फैज़ सा इन पुर दज्जाली दौर फितने वारे दौर जे अंदर अगर को तोखे वलीउल्लाह नजर इंदो हज़ारे खुदा जा कामिल वली हन मुझो सजण साईं भी पांजो मटो पाण थे अल्लाह ताला तमाम दरगाहन के आबाद रखे औलिया अल्लाह के आबाद रखे उनन जे फयूज़ व बरकात के अल्लाह ताला आम करे मु मिस्कीन के पंहिंजे कामिल मुर्शिद से अल्लाह ताला निस्बत हमेशा मुस्तहकम करने की तौफीक अता फरमाए आखिर में वरी कुरान जी आयत तो पढ़ा हे जेको अल्लाह वारन दे पंधड़ा तो करी हे अजाया कोन थे कुरान बुधी छड अल अखिल्ला यौम इज़िम बादहुम लि बादिन अदुव इल्ला अल मुत्तकीन जने क़यामत जो दिहाड़ो थींदो सभई रिश्ता नाता टुटरी विंदा पर रब तो चवे जेके परहेज़गार रब जा बानान उहे उते भी तहां जा दोस्ती निभाइण वारा हुंदा तो मुझा दोस्तों अजीजो अल्लाह ताला जो कुरान पे पढ़े टाइम नमाज छो तो नमाज न पढ़े भी तो कुछ न थींदो नमाज खुदा जो फर्ज आ सवा 5 पे अथन नमाज जो टाइम तंग थींदो पे वने टाइम जरूर मौजूद आ मगर तंग थींदो पे वने तो बस हाने तहां के तबलीग जो हाने मफहूम ए मकसद हाने निचूड़ में आणिया तो याद रखो हिन दौर जे अंदर कहे बुखायल खे हिकड़े वेले जी मानी खारायो यकीन कयो त हज़ार नमाजुन का अफजल वरी जुमलो बुधो कहे बुखायल खे मानी खारायो अल्लाह जी रज़ा खातर कहे मुश्किल में फाथल जी मदद कयो अल्लाह जे रज़ा खातर जे कोन दिसो त वेचारो लाचार मजबूर थी वयो आ ऐं चवे थो मुझो कोई नाहे उनके पुठड़न ते हथ रखी सहारो दे चईसे ओए खुदा जा बाना छो थो फिक्र करी मां तुझो भा दोस्त जो वेठो हां भला बियो कुछ न दी उनके जुबान जो सहारो दे हुन जी दिल खुश थे रब तुझे मथा राजी थी पवंदो अल्लाह जे मखलूक से प्यार कयो अल्लाह जे मखलूक की खिदमत कयो अल्लाह जे मखलूक की इज्जत कयो ऐं पंहिंजा पाण में झेड़ा झगड़ा खत्म कयो हे खुदा जो वास्तो मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो त जेको शख्स बे के मुआफ़ तो करे मां मुस्तफ़ा ज़मानत तो दिया तो उन जी इज्जत कदें भी घट कान थींदी
ओ मुसलमान मुझे कह फरमाए चो मदीने जे ताजदार गाला कह फरमायो थोड़न थोड़न गालन ते एक बे सा गालाण न छडियो थोड़न थोड़न गालन ते रिश्तेदारी न टोड़ियो थोड़न थोड़न गालन ते एक बे जा अचण वञण न छडियो अल्लाह जो कुरान पढ़ियो था वल काज़िमीनल गैज़ वल आफ़ीन अनिन नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन। मुझे अल्लाह फरमायो अंदर मां बुग़्ज़ कढो ए अंदर मां गंद कढो ए अंदर मां कीना कढो ए अंदर मां हसद कढो ए अंदर मां साड़ कढो वल आफ़ीन अनिन नास हिक ॿिए खे मुआफ़ कयो। मौला जे असां मुआफ़ कयो मिलंदो छा उजूरो ॿुध वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन। अल्लाह प्यार थो करे कैसा एहसान कंदड़ सां कैसा अल्लाह चयो मुआफ़ कयो पर प्यार कयां तो एहसान कंदड़ सां। एहसान छा खे चइबो आहे वो तो सा बुराई करे तू भलाई कर वरी बुराई करे वरी भलाई कर वरी बुराई करे वरी भलाई कर। रब तो चवे मुझे रज़ा ख़ातिर हे ताना सहदो रह इस्तमा रब तो के फर्श का अर्श ते कीअं थो पुॼाए सॼा। त मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो दीन जो पैगाम तव्हां ताईं पहुचाइण जी अल्लाह तौफ़ीक़ ॾिनी। अदा ग़ुलाम कादर मियां राशिद हुसैन जूं अल्लाह ताला ही कावशूं क़बूल फरमाईंदो जेकी आया हो अल्लाह ताला तव्हांजो अचण क़बूल फरमाईंदो। बस इहो हिकिड़ो अज़म करे निकिरो त इंशा अल्लाह ताला कंहिंजो हक़ न खाईंदासीं कंहिंखे रंजाईंदासीं न ॿाहिराड़ी जो माहौला छो कंहिंजो गाह कोन कंदासीं कंहिंजी बुह जी पुठारक कोन खणंदासीं कंहिंजो पाणी कोन खोलींदासीं कंहिंजे ॿेर मां ॿेर बिना इजाज़त जे कोन छाणी मुंहिंजा दोस्त कंहिंजे पाणीअ खे नुरकड़ो करे ॿारो कोन भराईंदासीं। जेको सवा मण मां 100 मण कंदो आहे उहो ई तोखे आबाद करण वारो आहे। उन जे मथां तवक्कल रख ॿिए जे हक़ खां परे भॼ रब तोखे एतिरो ॾेई छॾींदो जो तूं खाई खाई थकिजी पवंदे खुटंदो ई कोन। इंशाअल्लाह ईअं कंदासीं हिक ॿिए खे मुआफ़ कंदासीं इंशा अल्लाह ताला पाड़े जो ख्याल रखंदासीं इंशा अल्लाह ताला ग़रीबन जी मिस्कीननि जी मदद कंदासीं। चओ इंशा अल्लाह ताला मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण क़बूल फरमाए। व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। यार हिन जो चवाई अब्दुर्रहमान सोलंगी ओ हुते गाॾीअ मां लथुसि आयो काथे वेठो आहे ये अब्दुर्रहमान सोलंगी 2 मिंट चवां न त हे वरी गाॾीअ ते अचे बीहंदो वेहण ई कोन ॾींदो। उथी आधी रात ओ पखी लात लवने उथी आधी रात पखी लात लवने पंहिंजे खालिक जो वेठा ज़िक्र कने उथी आधी रात पखी वक्त पे वक्त पुकार